अस्सलाम वालेकुम सिंध वासिन खे इरफान साहब मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे सभिनी सिंध वासिन खे मुंहिंजा परदेस में रहंदड़ जेके मुंहिंजा पहिरीं प्यारा मुंहिंजा भाइर आहिनि जेके हिन फ़क़ीर जी इज़त कनि था मूंसां प्यार कनि था उन्हनि सभिनी खे सिक भरियो सलाम। जी लतीफ़ जी बोल। जिद्दा में 1 डिसंबर ते कल्चर डे जे हिसाब सां किलो आशर होटल में ख़मीस जो ॾींहुं जुमे जी राति ते हिकिड़ो कल्चरल ऐं थकाफ़ती मेलो हिकिड़ो मुनक़द कयो आहे जंहिंमें तव्हां सभिनी सिंधियुनि खे जेके मके में आहिनि, मदीने में आहिनि, दमाम में आहिनि, जिद्दा में आहिनि, सभिनी खे हीअ आहे त पंहिंजो इन प्रोग्राम में शामिल थी करे ऐं पंहिंजे सिंधी हुन सबूत ॾींदा त दुनिया खे जीअं ख़बर पए त सिंधी जिते बि हुजनि पर जॾहिं असांजा काज जॾहिं असांजो कल्चर जी ॻाल्हि थींदी आहे सभु सिंधी असां गॾु थींदा आहिनि। त वधीक राब्ते जे लाइ मीर सारियो असांजो तमामु सुहिणो फ़नकार आहे जेको जिते में न सिर्फ़ु जिदो पर पूरी सिंध जो पूरी सऊदी अरब जो सुहिणो फ़नकार हुन सां राब्तो कंदा ऐं इन प्रोग्राम में ख़मीस जो ॾींहुं जुमे जी राति 1 डिसंबर किलो आशर होटल में अचणु न विसारींदा। जी लतीफ़ जी बोल।